अस्सलाम वालेकुम प्यारा सिंध वासियो, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? असां हिन वक़्तु सिंगर नैना अलीअ जे प्रोमे जी शूट ते आया आहियूं। सिंध म्यूज़ियम हॉल हैदराबाद में आहियूं। नैना अलीअ जो एल्बम थिए थो पियो मुस्कान एंटरप्राइज़िस में। तमामु ख़ूबसूरत प्यारी सिंगर आहे ऐं ख़ूबसूरत हिन जो आवाज़ु आहे। तव्हां सभई ॾिसो, असां हींअर शूट ते आया आहियूं ऐं नैना अली तव्हां सां पाण ॻाल्हाईंदी त मुस्कान एंटरप्राइज़िस में ख़ूबसूरत एल्बम अची रहियो आहे नैना अलीअ जो। ॻाल्हायो। हेलो, अस्सलाम वालेकुम। मुस्कान एंटरप्राइज़िस में मुंहिंजो एल्बम अची रहियो आहे इंशाल्लाह तमामु। हलो बात कर। हेलो, हाय, अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। मुझे ही एल्बम मुस्कान एंटरप्राइज़ अची रहियो आहे। हाय बलब चओ ही मुझो एल्बम मुस्कान एंटरप्राइज़िस में अची रहियो आहे। तव्हांखे पसंदि ईंदो। मुस्कान एंटरप्राइज़ फर्स्ट टाइम लाइव अचण जे करे कुझु नर्वस थी वई आहे नैना। बाक़ी अलाह सां ख़ैरु करे। नैना अली तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत सॉन्ग बि ॿुधाईंदी, जेको तव्हांखे सॉन्ग यादि आहे ॿुधायो। जेको ख़ालिद चंद वारो यादि आहे? नैना अली तव्हांखे सॉन्ग ॿुधाईंदी स्टाइल में। ख़ालिद चंद जो तव्हांखे हिकिड़ो सॉन्ग ॿुधायां थी। तव्हांखे ख़ालिद चंद जो हिकिड़ो सॉन्ग थी ॿुधायां, माशाल्लाह तव्हांखे पसंदि ईंदो। होड़ी सुहागिनी या मौला, हर को मुते मरे पयो, मुंहिंजो हुस्न आबाहे जा शोला, हर को मुते मरे पयो। होड़ी सुहागिनी या मौला, हर को मुते मरे पयो, मुंहिंजो हुस्न आबाहे जा शोला, हर को मुते मरे पयो। हा, हर को मुते मरे पयो। ज़बरदस्त ज़बरदस्त VIP। नैना जो तव्हांखे सॉन्ग तमामु पसंदि आयो हूंदो ऐं इंशाल्लाह ताला असां सां डायरेक्टर आहे रियाज़ नाइक साहब। हेलो फ्रेंड्स, नैना अली जी शूट हली रही आहे। इंशाल्लाह ताला ज़बरदस्त फ्रेश एल्बम नैना अली जो ईंदो मुस्कान एंटरप्राइज़ में। दोस्तो, हिन एल्बम जी जेकी असांजी सिलेक्शन कई आहे, जेकी हिन ख़ूबसूरत एल्बम जी सिलेक्शन कई आहे, सिंध जो तमामु वॾो शाइर आहे वहीद हकड़ो साहब, सैयद सागर शाह, उन्हनि ॿिन्ही जी हिकिड़ी गॾियल महिनत आहे ऐं तमामु VIP सिलेक्शन आहे। फ्रेश एल्बम आहे नैना जो। ऐं हिन एल्बम में असां सां गॾु आहे ख़ालिद चांडियो साहब दुबई खां, हसन अली खासकेली, अदा गफ़ूर जोए जी सिलेक्शन आहे, इरशाद कल्होड़ो, खुबदार चन्ना ऐं उनखां अलावा फज़ल मोहम्मद बिरोही साहब दुबई खां। असांजो प्यारो दोस्त आहे सेठ। तव्हांखे तमामु हीउ एल्बम पसंदि ईंदो नैना अलीअ जो ऐं इंशाल्लाह ताला VIP नमूने सां असांजो एल्बम अचे पियो ज़बरदस्त, जंहिंमें भाउ अहमद अली चाचड़ आहे, रमज़ान मल्हण आहे ऐं असांजो प्यारो दोस्त आहे मीर मोहम्मद महर साहब, हुनजो सॉन्ग आहे ऐं उनखां अलावा ख़ादिम चन्ना साहब आहे, हुनजो सॉन्ग आहे हिन एल्बम में। हिकिड़ी ख़ूबसूरत गॾियल सिलेक्शन आहे ख़ादिम छाबराणी, लकी लियाकत बुरड़ो, मुनीर बुरड़ो, मुहिब बुरड़ो ऐं सऊदी अरब तालिब सोलंगी। ही तव्हांखे तमामु एल्बम असांजो पसंदि ईंदो। सफ़र निसार गुलमहर ऐं हिन में असांजो हाशिम चांडियो, अमजद चांडियो, शाहिद चांडियो, तमामु हिकिड़ी प्यारी ऐं ख़ूबसूरत सिलेक्शन आहे। इंशाल्लाह ताला नैना अलीअ जी फस्ट एल्बम थी रहियो आहे मुस्कान एंटरप्राइज़िस जे तरफ़ां। इंशाल्लाह तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो
ऐं लाइक कयो, कमेंट्स ॾियो पंहिंजा। इंशाल्लाह ताला हीउ एल्बम तमामु जल्द रिकॉर्ड थींदो, जंहिंजी ख़ूबसूरत म्यूज़िक ॾिनी आहे उस्ताद इरफान समू साहिबु, ऐं साउंड इंजीनियर आहे असांजो अरसलान उद्दीन साहिबु। कराची ऑडियो लैब स्टूडियो में असांजी रिकॉर्डिंग थींदी इंशाल्लाह ताला। नैना अली जो ख़ूबसूरत हीउ एल्बम तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो। ऐं असां सां गॾु हिकिड़ी ॿी बि ख़ूबसूरत सिंगर आहे, तमामु प्यारो आवाज़ु आहे उनजो बि ऐं तमामु प्यारो लुक आहे उनजो बि, ज़ारा ख़ान। ज़ारा ख़ान बि असां सां मौजूदु आहे ऐं उन सां बि तव्हांखे इंट्रोडक्शन कराईंदासीं इंशाल्लाह। तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ज़ारा ख़ान जीअं त मुंहिंजूं ॿियूं बि सीडियूं आयल आहिनि, मुस्कान इंडस्ट्री पहिरियों एल्बम आयो। मुस्कान एंटरप्राइज जी तरफ़ां हीअ ज़ारा ख़ान जो बि तमामु हिकिड़ो प्यारो ऐं ख़ूबसूरत एल्बम अचे पियो, इंशाल्लाह तव्हांखे घणो पसंदि ईंदो ऐं तव्हांजे दुआनि में इहा रखिजो यादि। वॾी महिरबानी, अल्लाह हाफ़िज़।